दोस्तों किया है उम्मीद है बिल्कुल ठीक ठाक हो। या दोस्तों आओ तव्हांजो ख़ातम वफ़ा सुमरोलावती ऐं दोस्तों मुंहिंजी हमेशह हिकिड़ी कोशिशि रही आहे त आओ तव्हांखे सिंध जी सूंह ताईं पहुचायां ऐं सिंध जी सूंह आवाज़ साज़ ऐं उन खां अलावा असांजी दरगाहूं दरबारूं या उन खां अलावा सिंध जी तारीख़ी माग जॻहियूं आहिनि उहे तव्हांखे ॾेखारियां त अॼु असां वटि हिकिड़ी असांजे ज़िले सांगड़ जी हिकिड़ी ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक ऐं बहितरीनु इंसानु आवाज़ सां वॾो लॻाव रखंदड़ बहितरीनु फ़नकार असांजो ज़िले सांगड़ जो बहितरीनु फ़नकार ऐं साईं सावण मार्बल ग्रुप तव्हां ॿुधल हूंदो ऐं सावण फ़क़ीर असां सां गॾु आहे ऐं सावण फ़क़ीर असांजो इंतिहाई ज़िले सांगड़ जो वॾो नालो आहे ऐं अॼु तव्हां खां मुलाक़ात करायूं था सावण फ़क़ीर सां। साईं अस्सलामु अलैकुम। बिल्कुलु ठीकु ठाक सावण साईं अॼु तव्हां सम्झी करे उनकी मुलाक़ात थी ॾाढी ख़ुशी थी ऐं लाल साईं जी नगरी में त सावण साईं तव्हां खां असां कुझु मालूमात वठंदासीं त तव्हां राॻ गाना जी शुरूआत कॾहिं खां कई? आवी शुरुआत मूं तक़रीबन 6 सालनि जी कई। अच्छा हिन में मुंहिंजो उस्ताद मुंहिंजा मामा अच्छा उस्ताद लाल बख्श खान उस्ताद अब्दुल अली खान मामा भाई मुंहिंजा उस्ताद अच्छा तव्हां गायकी आहे तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत आहे ऐं तव्हां हिकिड़ो वॾो मुस्लिम जो नालो कमायो आहे त तव्हांखे जेका सभ खां वधीक शायदि तव्हांखे तक़रीबन अदब मूं घणो ॻायो आहे ऐं उन खां पोइ जेका बि सुठी हणो जेके ॿोल जेके दवेशी इब्राहिम जा जेके ॿोल आहिनि ॾाढा शौक़ सां ॻाईंदा आहिनि शाब्दुल लतीफ़ भिटाई आहे बाबा बुल्ले शाह आहे अकबा सरकार आहिनि सतल साईं आहिनि इन्हनि जा जेके कलाम काफ़ी ॻाईंदा आहिनि। अच्छा गवर्नमेंट तरफ़ां या उन खां अलावा कंहिं प्रोग्राम में तव्हांखे अवार्ड वग़ैरह मिलिया? तक़रीबन 15 साल असिस्टेंट मौसीक़ार जी सूरत में पंहिंजी उस्ताद जनाज़ा कल्चरल डिपार्टमेंट में कमु कयो आहे। अच्छा उन खां पोइ जेके बि पंहिंजा दरगाहनि जा जेके सुठा सुठा मेला आहिनि या उन्हनि जा जेके ॾियारा आहिनि साल साल जेके लॻंदा अचनि था उन्हनि जा तक़रीबन काफ़ी सारा एवार्ड हासिल कया आहिनि। ऐं वॾी ख़ुशी बि इहा आहे जो मुल्क खां ॿाहिरि जेको आहे 4-5 चकर। अच्छा दुनिया जा काफ़ी मुल्क आहिनि त उनजी नस्बत सिंध खे बि तव्हां ॾिठो उन खां अलावा ॿाहिरि मुल्कनि में कहिड़नि इलाइक़नि में कहिड़नि शहरनि में या कहिड़नि कंट्रीज़ में मां तक़रीबन हंकार में आहियां जापान में आहियां तमामु बहितरीनु नमूने। अच्छा तव्हां खां और बि जो थोरो तव्हां जीअं माना सकाफ़त खातो आहे मतिलबु हिकिड़ो शोबो आहे ॻाइण वारनि जो शोबो आहे त हुन में तव्हांखे केतिरी वज़ीर आहे हुन तव्हांखे केतिरी साफ़ पंहिंजी हिमत पाण कईसीं असांखे का बि गवर्नमेंट जी सपोर्ट असां कल्चर डिपार्टमेंट जी तरफ़ां अच्छा असां सावण फ़क़ीर खां कुझु हिकिड़ो बोल को बि हुजे जो थोरो मामूली औंदे बाजू निभदी न मेरी सारे हिले लागिन छा औंदे बाजू निभदी न मेरी सारे हिले लागिन छा इहो मसला मुकाबलाए इहो मसला मुकाबलाए भावे सिर दी बाजी लग जावे भावे सिर दी बाजी लग जावे इहो खतरा चा बनाए इहो खतरा चा बनाए भावे सिर दी बाजी लग जावे साकू यार मना बनाए साकू ढोल मना बनाए भावे सिर दी बाजी लग जावे। महिरबानी इहो आहे ख़ान साहब फ़नकार असांजे सिंध जा तमामु बहितरीनु ज़िले सांगड़ जी सूंह कंडियारी शहर खां तालुक़ु रखंदड़ सावण फ़क़ीर ऐं पंहिंजे मेज़बान दोस्त वफ़ा सुमरोलावती के ऐं साथी दोस्त महबूब अली बुर्की ऐं शौकत अली फ़क़ीर खे मुल्की मोकल केॾा पेर ते रखे।